आबादगारनि समेत सिविल सोसाइटी सियासी समाजी अॻवाननि आम ज़िंदगी जे माण्हुनि सख़्त एहतजाज कंदे चयो त अलीबार वाह ते रेंजर्स खे तैनात कयो वञे। पाणी चोरी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। मीरवा केनाल मां निकिरंदड़ अलीबार वाह मां कुंभ रेगुलेटर खां वठी पुल शाहनवाज़ सोलंकी, पुल जंगलशाह, पुल मोरियल भट्टी, पुल झंडो मशाक, पुल सेटारजा, पीरवसण ताईं बेलदार दारोगा सर्वेर पाणी चोरी कराए रहिया आहिनि। बासरनि खां रुश्वत तौर पैसा वठी अलीबार वाह जो पाणी चोरी कराए रहिया आहिनि। वाह ते वॾा वॾा मांडूल ऐं पैंप लॻल आहिनि। अलीबार वाह ते रेंजर्स खे तैनात कयो वञे। वाहन ऐं शाखनि ते रेंजर्स खे गश्त जे लाइ मुक़ररु कयो वञे ऐं ग़रीब हारियुनि खे पाणी ॾिनो वञे। अलीबार वाह जो पाणी सरेआम चोरी कयो पियो वञे। ग़रीब हारियुनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। ॿिए तरफ़ मच्छी जा तलाउ सुकण लॻा। पाणी न हुजण करे मच्छूं तड़पी तड़पी मरण लॻियूं आहिनि। अलीबार वाह जे आबादगारनि एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध आबपाशी खाते जे वज़ीर समेत DC खैरपुर खे अपील कई त मीरवा मां निकिरंदड़ अलीबार वाह ते रेंजर्स खे तैनात कयो वञे।